दुरूद शरीफ या हबीब अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वस्सक़लैन वल फ़रीक़ैनि मिन उर्बिन व मिन अजमी। हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिम मिनल अहवालि मुक़तहिमी। दिल को कैफ़ो सुरूर मिलता है, दिल को कैफ़ो सुरूर मिलता है, कुर्बे रब्बे गफूर मिलता है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तजर्बा है, तजर्बा है मेरे आका के गुलामों से। हमारा तजर्बा है मेरे आका के गुलामों से। जो भी मांगो जरूर मिलता है। सुभान जब तक बिके न थे कोई पूछता न था, जब तक बिके न थे कोई पूछता न था। मुर्शिद हुसैन ने खरीद कर अनमोल कर दिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मेरे मुर्शिद ने खरीद कर अनमोल कर दिया। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता, अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता। अल्लाह वाले ही जो अल्लाह से मिला देते हैं। निगाहे मुर्शिद कामिल में ये तासीर देखी,
निगाह मुर्शिद कामिल में ये तासीर देखी, बदलती हजारों लाखों की तकदीर देखी। जिक्र करे चो अल्लाह, बाबा से बुलंद चो इश्क सां चो, मोहब्बत सां चो, जंहिं जे कल्ब ते दिल ते पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जी आंगुर लॻला, उहो चवे हथनि खे परचम बणाए चो, हथनि खे लहराए चो अल्लाह सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, अल्लाह अल्लाह। सब तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि, जेको ख़ालिक़ो मालिक आहे। अल्लाह ही महबूद आहे, अल्लाह ही मक़सूद आहे। अल्लाह वहदहू ला शरीक है। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल। अल्लाह हिकु अल्लाह, आवाज़ बुलंद चो अल्लाह वहदहू ला शरीक अल्लाह। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल, बेशुमार दुरूद व सलाम, बेशुमार दुरूद व सलाम सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथे। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे वॾो शान वॾो मक़ाम अता फरमायो आहे। अल्लाह ताला खे पंहिंजो हबीब प्यारो आहे ऐं अल्लाह ताला खे पंहिंजे हबीब जी उम्मत जे वलियन सां भी प्यार आहे। अल्लाह के पंहिंजो हबीब भी प्यारो आहे, पंहिंजे हबीब जे उम्मत जा औलिया सालिह उहे भी प्यारा। सुभान अल्लाह। अल्लाह जे कामिल वलियन जी सोहबत दुनिया में भी कम ईंदी, मौत जे वक्त भी कम ईंदी, कब्र में भी कम ईंदी ऐं क़यामत जे ॾींहुं भी कम ईंदी। अल्लाह ताला जे मक़बूल बारन कामिल वलियन जी सोहबत सां अल्लाह ताला जो खौफ दिल में पैदा थींदो आहे। अल्लाह जे कामिल वलियन जी सोहबत सां अल्लाह जो खौफ दिल में पैदा थींदो आहे ऐं सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत दिल में पैदा थींदी आहे। अल्लाह जा कामिल वली सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी शरीयत सुन्नत मुतहरा जो सही पाबंद बणाईंदा आहिनि। अल्लाह जा कामिल वली अल्लाह ताला जी सच्ची तौहीद हो चवंदा आहिनि त असां में तौहीद आहे। जॾहिं हुननि में पीर कामिल आहे ई न त हुननि जी दावा भी कूड़ी आहे त दलील भी कूड़ो आहे। सच्ची तौहीद पैदा कंदो आहे त कामिल अकमल मुर्शिद पैदा कंदो आहे।
अल्लाह जा कामिल वली आई अल्लाह जी सच्ची तौहीद वारे रंग में रंगीदा है। अल्लाह जा कामिल वली आई सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जी सच्ची मोहब्बत सेखारीदा आहे। ऐं उन्हनि अल्लाह वारन कामिल अल्लाह जे कामिल वलियन जी सोहबत इख्तियार करण जो अल्लाह ताला पाण हुकुम फरमाए रहियो आहे। अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद थो फरमाए कंहिंखे सॾो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो के सदा है ईमान वारन के सदा है या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह व कूनू अल्लाह ताला फरमाए तो ए ईमान वारो ए ईमान वारो अल्लाह खां डिजो ऐं सचन सादिकन सालिहन अल्लाह जे कामिल वलियन जी सोहबत इख्तियार कयो यानी अल्लाह जे कामिल अकमल वलियन सां मोहब्बत केर कंदो आहे जो ईमान वारो ई कंदो आहे। अल्लाह ताला हिन आयत करीमा में ईमान वारन खे पंहिंजो खौफ रखण ऐं सचन बानन पंहिंजे कामिल वलियन जी सोबत करण जो हुकुम फरमाए रहियो आहे। जन मोमिनन के अल्लाह ताला जन मोमिनन के अल्लाह ताला पंहिंजे कामिलन सालिहन सचन बानन जी सोहबत नसीब फरमाई आहे त उन्हनि मोमिनन ते दुनिया में भी करम आहे उन्हनि मोमिनन ते मौत वारे वक्त भी करम थींदो उन्हनि मोमिनन ते कब्र में भी करम थींदो। जन मोमिनन जी निस्बत मोहब्बत अल्लाह जे कामिल वलियन सां आहे। अल्लाह सुभान अल्लाह उन्हनि मोमिनन ते महशर में भी करम थींदो हिते भी करम आहे कब्र में भी करम थींदो महशर में भी करम थींदो। अल्लाह जे मक़बूल बानन कामिल वलियन जी सोहबत शैतान जे शिर ऐं नफ्स अमारे खां बचाईंदी आहे। इहो करम थींदो आहे त कामिल अकमल मुर्शिद जे सदके सां करम थींदो आहे। अल्लाह जे कामिल वली जी सोबत अल्लाह जे कुर्ब ऐं सरकार जे करीब कंदी आहे। असां तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद जी सोबत अल्लाह जे कुर्ब जे भी वेझो करे छॾियो आहे त सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जे भी करीब करे छॾियो आहे। सच्ची तौहीद कंहिं सेखारी आहे जो पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद सेखारी आहे। सरकार जे सच्चे इश्क मोहब्बत में रंगियो आहे त चो पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद रंगे छॾियो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह जे कामिल वलियन जो वॾो शान आहे। अल्लाह जे वलियन जी सब खां वॾे दुश्मन अल्लाह जे वलियन जे सब खां वॾे दुश्मन शैतान मलून भी अल्लाह जे कामिल वलियन जे शान जो इकरार कयो आहे। अल्लाह जे कामिल वलियन जे शान खे मञो आहे। शैतान मलून अल्लाह ताला जी बारगाह में अर्ज़ कयो फबिइज़्ज़तिक
لأغوينهم أجمعين إلى عبادك منهم المخلصين शैतान अल्लाह जी बारगाह में अर्ज कयो मुझा रब तुझी इज्जत जो कसम मां जरूर तमाम इंसानन के गुमराह कंदुस मगर उन्हनि मां जेके तुझा मुखलिस बाना चूंडियल बाना मकबूल बाना जेके तुझा कामिल वली आहिन उन्हनि ते मुझो मकरो फ़रेब न हली सघंदो यानी शैतान हर इंसान के पंहिंजे मकरो फ़रेब सां बहकाए भटकाए पर अल्लाह जा मक़बूल बाना पर अल्लाह जा मक़बूल बाना अल्लाह जा कामिल वली शैतान जे मकरो फ़रेब खां महफूज़ आहिनि जेको मोमिन अल्लाह जे कामिल वली जी सोबत रिफ़ाक़त इख्तियार कंदो त उहो मोमिन भी शैतान मलऊन जे मकरो फ़रेब खां बची वेंदो अल्लाह जा कामिल अल्लाह ताला शाह फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनु मसादिकीन ए ईमान वारो अल्लाह खां डिजो ऐं मुंजन सच्चन सालिहन नेकन मुझे कामिल वलियन जी सोबत इख्तियार कयो असाबे कफ वारन वलियन जी सोबत में कुत्तो वेठो जरा सोचो असाबे कफ वारन वलियन जी सोबत में कुत्तो वेठो त उन कुत्ते खे अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं इंसानी सूरत अता करे जन्नत अता फरमाईंदो वलियन जी सोबत जे करे उन कुत्ते जो ज़िक्र अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो आहे अल्लाह ताला फरमाए थो वक़ल्बुहुम बासितुन ज़िराइहि बिल वसीद सुभान अल्लाह ऐं उन्हनि वलियन जो कुत्तो पंहिंजा बाज़ू विछाए वेठो आहे गार जे दरवाज़े ते जेकॾहिं अल्लाह जे वलियन जे पोयां हलण जे करे अल्लाह जे वलियन जी सोबत इख्तियार करण जे करे अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं उन कुत्ते खे इंसानी सूरत अता फरमाईंदो अल्लाह जे वलियन जी सोबत इख्तियार करण जे करे अल्लाह उन कुत्ते खे जन्नत अता फरमाईंदो उन कुत्ते अल्लाह जे कामिल वलियन जी सोबत इख्तियार कई हुई बनी इसराइल उम्मत जे वलियन जे उन कुत्ते ते इहो करम थियो जेको अल्लाह जे हबीब जे उम्मत जे कामिल अकमल वली जी सोबत इख्तियार कंदो त उन जे मथां केतिरो करम हूंदो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह जेके सोबत अल्लाह जे कामिल अकमल वलियन जी सोबत करण वारा उन्हनि मथां अल्लाह जे करम रहमत जूं बारिशूं बरसंदियूं रहनि जंहिंजो कामिल अकमल मुर्शिद आहे उहो निधड़को न आहे उहो धड़को आहे उहो हिन दुनिया में भी आबाद आहे त उन सां क़बर में भी करम थींदो महशर में भी करम थींदो इहो करम थींदो त मुर्शिद कामिल वारे जे मथां करम थींदो जरा सोचो जेकर उन कुत्ते जानवर असाबे कफ वारे वलियन खे सुञाणे कुत्तो थी करे जानवर थी करे असाबे कफ वारे वलियन खे सुञाणे उन्हनि जी सोबत इख्तियार कई
जे कने अज को अल्लाह जे कामिल वली जे शान के नथो सुञाणे पो चवणो पवंदो उहो त उन कुत्ते खां भी बदतर आहे वो उन कुत्ते खां भी बदतर आहे कुत्तो अल्लाह जे कामिल अकमल वलियन जी सोबत करे तो सोबत इख्तियार करे उन जे मथा एतरो करम थे थो जेको इंसान उ बनी इसराइल कौम वलियन जी सोबत इख्तियार कई उन ते एतरो करम थियो पर जेको सरकार मदीना शहनशाह मदीना जो उम्मती थी अल्लाह जे कामिल अकमल वलियन जी सोबत इख्तियार कंदो उन जे मथा केतिरो करम अल्लाह ताला पंहिंजे कामिल वलियन वॾो शान अता फरमायो आहे सरकार फरमाइन था अन इब्न अब्बास अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम قال إن موسى بن عمران مر برجل وهو يضطرب فقال يدعو الله له أن يعافيه فقيل له يا موسى إنه ليس الذي يصيبه حظ من إبليس ولكنه جوع نفسه لي فهو الذي يرى أني أنظر إليه كل يوم مرات أتعجب من طاعته لي فمره فليدعو لك فإن له عندي كل يوم دعوة अल्लाह ताला पंहिंजे कामिल वलियन खे वॾो शान वॾो मक़ाम अता फरमायो आहे रिवायत आहे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास बेशक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मूसा अलैहिस्सलाम हिक माण्हू जे भरसां गुज़रियो वो अल्लाह जो प्यारो बानो अल्लाह जे खौफ में बीठो हुयो मूसा अलैहिस्सलाम उते भी अल्लाह ताला खां दुआ घुरी या अल्लाह हिन जी परेशानी दूर फरमाए जरा गौर सां मूसा अलैहिस्सलाम उन अल्लाह जे मक़बूल बाने जे लाइ दुआ घुरी या अल्लाह हिन जी परेशानी दूर फरमाए मूसा अलैहिस्सलाम के अल्लाह ताला फरमायो ए मूसा ही बानो उहो नाहे जंहिंते शैतान जो मकरो फिरेब हलंदो हुजे बल्कि हिन मुझे बाने पंहिंजे नफ्स खे मुझे लाए बुखाइल रखियो आहे मुझी रज़ा खातिर ऐं ही यकीन रखे तो त मां हर रोज हिन खे कई मर्तबा ॾिसंदो आहियां और सां ॿुधो अल्लाह ताला फरमाए रहियो आहे ए मूसा ही मानो मूं ते यकीन रखे थो त मां हर रोज हिन खे कई मर्तबा ॾिसंदो आहियां हर रोज हिन ते कई मर्तबा नज़रे करम फरमाईंदो आहियां अल्लाह ताला फरमाए थो मां पंहिंजे मक़बूल बाने जी इताअत खां ॾाढो ख़ुशि आहियां ए मूसा तूं इन नेक बाने खे चओ त उहो तुंहिंजे लाइ दुआ घुरे हे अल्लाह जे कामिल वलियन जो शान अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम के छा फरमायो ए मूसा तू मुझे मक़बूल बाने के चओ त इहो तुंहिंजे लाइ दुआ घुर बेशक मां हर रोज इनके पंहिंजे मक़बूल बाने जी इन पंहिंजे मक़बूल हर रोज बेशक मूसा मां हर रोज पंहिंजे मक़बूल बाने जी दुआ क़बूल फरमाईंदो आहियां सुभान अल्लाह
यानी सरकार फरमायो अल्लाह ताला के पंजा मकबूल बाना पंजा कामिल वली पंजा सालिया नेक बाना प्यारा है अल्लाह ताला पंजे मकबूल बानन के शैतान जे मकरो फिरेब खा महफूज फरमाए छॾियो आहे अल्लाह जा मकबूल बाना अल्लाह जा कामिल अकमल वली पंजी जिंदगी अल्लाह जी रज़ा ख़ातिर बसर कंदा आहिनि अल्लाह ताला पंजे कामिल वलियन जी दुआ के कदे भी रद्द न फरमाइंदो आहे उन्हनि जी दुआ के जरूर 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 कबूल फरमाइंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेको इन अल्लाह जे कामिल वलियन जी सोबत में वेंदो जियां तव्हां अल्लाह जे कामिल वलिय जी सोबत में वेठा आहियो जेको अल्लाह जे कामिल वलियन जी सोबत में वेंदो आहे त अल्लाह ताला उन गुनाहगार खे उन गुनाहगार बदबख्त खे भी नेक बख्त बनाए छॾींदो आहे अल्लाह ताला असां तव्हां जे कामिल अकमल मुर्शिद में वो कमाल रखियो आ मुल्ला मौलवी 2 नंबर मुफ्ती 2 नंबर मुफ्ती सालन जा साल लगाईदान त मानू सुधरन मानू पंजा थन मानू नेक थन पर अल्लाह ताला ही असा जे कामिल अकमल मुर्शिद में एक खूबी रखी आहे जरे असा तवा जे कामिल अकमल मुर्शिद जी नजर कई गुनाहगार ते पवंदी आ त खुदा जो कसम उन गुनाहगार जो तकदीरा बदल जी वेंदियूं आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला असां तव्हां जे कामिल अकमल मुर्शिद खे उहो शान मकाम अता फरमायो आहे तारीफ़ कराइण जी ज़रूरत नाहे हूंदी वॾा त वॾान पर नंढड़ा ॿार मासूमन जी भी जॾहिं असांजे कामिल अकमल मुर्शिद जे चेहरे ते नज़र पवंदी आहे जंहिंखे ख़बर ई नाहे हूंदी इहा केर हस्ती आहे जॾहिं चेहरे ते नज़र पवंदी आहे अज़ ख़ुद दिल मां ज़बान मां ही आवाज़ जारी थींदो आहे अल्लाह अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन यो सादिकी जो करम सालिहीन जो करम अल्लाह जे मकबूल बानन अल्लाह जे कामिल वलियन जो करम आहे त अहले सुन्नत जमात में आहे हुनन मो अल्लाह जा कामिल वली मुर्शिद कामिल न मिलंदा अल्लाह जा कामिल वली अल्लाह जा मकबूल बाना तव्हांखे दुनिया वारो मिलंदा त अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारन मां मिलंदा सरकार जी भी हदीस आ सरकार फरमाइन था के खा रिवायत है इमाम हसन साईं खा रिवायत अनिल हसन अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्न बुद्दला उम्मती लम यदखुलुल जन्नत बिकसरत सलातिहिम वला सियामिहिम वलाकिन दखलूहा बिसलामत सुदूरिहिम व सखावत अनफुसिहिम जरा है हदीस गौर सा बुझो रिवायत है
حضرت امام حسن سائیں بیان فرمائن تھا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جن فرمائیو بے شک مجھے امت جا ولی وہ جکے کارا کارا نرڑتے ٹکا ٹھائن تھا انہوں کے ماں بدھائن تو چاہن نماز و روزہ حج باقاعدہ اہل سنت جماعت یا رسول اللہ چمن وارن میں بھی آئے رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جن فرمائن سرکار فرمائن تھا بے شک مجھے امت جا ولی جنت میں ذرا غور تھا مجھے سرکار فرمائن تھا مجھے امت جا ولی جنت میں نماز روزن جے کسرت جے سبب داخل نتھیندا نیکتا آہن نماز روزن جے کسرت سبب داخل نتھیندا بلکہ ہوئے سینن جی سلامتی یعنی خوف خدا جے سبب نفس جی سخاوت جے سبب جنت میں داخل تھیندا سبحان اللہ یعنی سرکار فرمایو سرکار چھا فرمایو سرکار فرمایو مجھے امت جا کامل ولی اللہ جو خوف مجھے سینے میں رکھن تھا اللہ جو سچو خوف ہی اللہ جے کامل ولین میں ہندو آہے ऐं सोबत करण वारा मोमिनन खे ऐं सोबत करण वारनि मोमिनन अल्लाह जी सच्ची तौहीद ऐं मुंहिंजी सच्ची मोहब्बत सेखारे यानी मुंहिंजी उम्मत जा कामिल वली सखी आहे असां जा मुर्शिद कामिल सखी आहिनि बेशक हर खूबी अल्लाह ताला असां तव्हां जे कामिल अकमल मुर्शिद में रखी छॾी दर दर ते वञण जी ज़रूरत ई नाहे दर दर ते वञण जी ज़रूरत ई नाहे पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जी दामन खे बस मज़बूती सां पकड़ण जी ज़रूरत आहे हुसैनी गुलाम सच्चे अकीदे सां सच्ची मोहब्बत सां पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जी दामन खे मज़बूती सां पकड़ण तुंहिंजो कम तुंहिंजे हर कम खे ठाहिण मुर्शिद कामिल अकमल जो कम सुभान अल्लाह सुभान अल्लाह सरकार पाण था फरमाइन सरकार जी हदीस अनिल फरासी काल लिरसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असअलु या रसूल अल्लाह काल ला व इन कुंत साइलन ला बुद्द फसअल الصالحين रिवायत है हजरत रासी खान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी खिदमत अक़दस में अर्ज कयो वयो या रसूल अल्लाह छा मां मानुन का सवाल करे सगा थो सरकार फरमायो ला न मानुन का सवाल न कर मौलविन दो नंबर मुफ्तिन का सवाल न कर मानुन का सवाल न कर सरकार छा फरमायो ला मानुन का सवाल न कर जे कदे तोखे सवाल करण जरूरी हुजे
सिर्फ सालिहीन अल्लाह जे कामिल वलियन खाई सवाल कर 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 पो चवणो पवंदो त सरकार जे फरमान मुताबिक तोखे सवाल करणो आहे त पंहिंजे मुर्शिद कामिल अकमल जी खिदमत में अची सवाल कर 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 अॻिते सरकार फरमाइनि था अॻिते सरकार फरमाइनि था उहे ई अल्लाह जा कामिल वली तुंहिंजी मदद करे सघनि था। हुसैनी गुलाम सवाल करन 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 दिल में अर्ज रखन तो जो कम आहे चवण जी ज़बान सा जरूरत ही ना है मां तो खे लिखी दिया वो कामिल अकमल मुर्शिद थई बुधन जी ते जरूरत ना है हिते निगाहुन सा कम ठंदा थई। सरकार छा फरमायो सवाल करणो थई त सालिहीन वट सवाल कर सालिहीन के सवाल कर ऐं मदद घुरणी थई त मदद घुरणी थई त पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद खां मदद घुर पोतने दमा चवंदो आहे हुसैनी गुलाम दर दर ते भिटकण जी ज़रूरत ई नाहे दर दर ते वञण जी ज़रूरत ई नाहे बस पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जी दामन खे मज़बूती सां पकड़ण जी ज़रूरत आहे उन दामन खे मज़बूती सां पकड़ण तो जो कम आहे। हर तकलीफ मुश्किल में पहुंचन इत्तकू फिरासतुल मोमिन फइन्नहु यंजुर बिनूरिल्लाह पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जी दामन खे मज़बूती सां पकड़ण तुंहिंजो कम तुंहिंजी हर परेशानी हर तकलीफ़ खे दूर करण तुंहिंजी परेशानी तुंहिंजी तकलीफ़ में तो वटि पहुचण चओ असां तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद जो कम कम जो ॻाल्हियूं थव कम जो ॻाल्हियूं थव दिल जे कननि सां ॿुधो यानी अल्लाह जे कामिल वलियन जेके अल्लाह जा कामिल अकमल पीर त घणा मिलंदा घिटी घिटी में तोखे को तावीज़ी मुल्ला मिलंदो कोई ज़ीपट मुल्ला मिलंदो कोई घटो मुल्ला मिलंदो पर वली तोखे मुश्किल सां मिलंदई तोखे अल्लाह जो कामिल अकमल सच्चो वली तोखे दुनिया वारा ॾिसणो आहे त कंबर दूर नाहे कंबर दूर नाहे जंहिं अल्लाह जे कामिल अकमल वली जे कदमनि जी बरकत सां अॼु कंबर अॼु कंबर सर का मदीनो तो मदीनो नूर अॼु कंबर पहिरियों नंबर थी वियो आहे। वो अल्लाह जो कामिल अकमल वली आहे जॾहिं मुर्शिद असांजे तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद हुसैन जे शहर अनवर ते नज़र पवंदी आहे त पोइ चवणो पवंदो आहे ए ॿियो नंबर मुफ्तियो ॿुधो चवणो पवंदो आहे या रसूल अल्लाह तेरी नस्ल पाक में है बाबा से बुलंद चो तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का या रसूल अल्लाह तेरी
तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ने नूर तेरा सब घराना नूर का। है मुर्शिदा हुसैन कंबर वारे जो शान, वो कामिल अकमल मुर्शिद थई जंहिंजे चेहरे ते सीरत नज़र पवण सां पोइ चवणो पवंदो ए दुनिया वारो तव्हांखे सच्ची मुहम्मदी सीरत, सच्ची सिद्दीकी सीरत, सच्ची फारूकी सीरत, सच्ची उस्मानी सीरत, सच्ची हैदरी सीरत, सच्ची सीरत, सच्ची हुसैनी सीरत, सच्ची करबला वारन जी सीरत तव्हांखे ॾिसणी आहे त मुर्शिदा हुसैन कंबर वारे खे अची ॾिसो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असां तमाम वॾा खुशकिस्मत आहियूं, सब चओ असांखे हुसैनी हुजण ते फ़ख्र आहे। हथनि खे परचम बणायो, ए हुसैनी तू खुशकिस्मत आहे। तोते सरकार मदीना शहनशाह मदीना जी भी नजर आहे, त मौला अली जी भी नजर आहे, इमाम हसन साईं जी भी नजर आहे। त ए हुसैनी तू खुशकिस्मत आहीं, तोते इमाम हुसैन अली मकाम जी भी नजर आहे, त तमाम करबला वारन जी भी नजर आहे, त खुसूसन त मुर्शिदा हुसैन कंबर वारे जी तू नजर में ई नजर में आहे। कंहिंजे भी प्रोग्राम इज्तिमा में वींदो हेड़ी सरकार वारी सीरत जी सीरतू नजर अचन थियूं न, भले कहिड़े भी पीर जे इज्तिमा में वञो तव्हांखे हेड़ो नूर नजर न ईंदो, हेड़ो नूर तव्हांखे नजर ईंदो त मुर्शिदा हुसैन कंबर वारे जे ग़ुलामन जे चेहरनि मां तव्हांखे नजर ईंदो। सुभान अल्लाह। चार्ज कयम चओ असांखे हुसैनी हुजण ते फ़ख्र आहे। हथनि खे परचम बणायो, हथनि खे परचम बणायो, चओ असां सच्चा मुहम्मदी आहियूं। हथनि खे परचम लहरायो, चओ असां सच्चा मुहम्मदी आहियूं, चओ असां सच्चा सिद्दीकी आहियूं, चओ असां सच्चा फारूकी आहियूं, चओ असां सच्चा उस्मानी आहियूं, चओ असां सच्चा हैदरी आहियूं, जो असां सच्चा हसनी आहियूं, जो असां सच्चा हुसैनी आहियूं, जो हुसैनी थी रहंदासीं, जो क़यामत ताईं असां हुसैनी ई हुसैनी रहंदासीं। हथनि खे लहरायो, जो असां क़यामत ताईं हुसैनी ई हुसैनी थी रहंदासीं, जो दर दर ते न वेंदासीं, जो दर दर ते न वेंदासीं, बस पकड़ींदासीं त पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जी दामन खे पकड़ींदासीं। पक्को वाइदो, पक्को वाइदो, पक्को वाइदो। हथनि खे परचम बणायो, चओ असां ॿिए कंहिंजे दर ते न वेंदासीं। हे सबक अथव, भले मुल्ला मौलवी कावड़जे, चओ ॿिए कंहिं दर ते असां न वेंदासीं, बस सिर्फ़ ईंदासीं त पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जे दर ते ईंदासीं।
ए फकीर दिली दिल में ए परे वारा परेशान न थी हे त वेझो वेठान स्टेज ते वेठल था अर्ज़ करे सघन तू परे वेठो आहे तू परे वेठो आहे अल्लाह जो कामिल अकमल वली कामिल अकमल मुर्शिद ॾिसंदो आहे ॿुधंदो आहे त अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे ॿुधंदो आहे त अल्लाह जी अता सां पंहिंजे ग़ुलामनि जा सॼड़ा ॿुधंदो आहे तूं त दरगाह हुसैनाबाद में थोड़ो परे साम्हूं वेठो पर मां इहो ई अर्ज़ कंदमि घर में वेही अर्ज़ रखण घर में वेही अर्ज़ रखण ए निस्बत वारा फकीर तू जो कम आहे खुदा जो कसम सॼण तू जो कम आहे उते पहुचण उते पहुचण जो असां तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद जो कम ऐं कमाल आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हर हिक जी तमन्ना हूंदी आहे त मुर्शिद करीम असांजे घर तशरीफ़ फरमा थियनि काथे पान मुर्शिद करीम पहुंचना त काथे पहुंची ना सघंदा बज़ाहिर रूहानियत तव्हां हुसैन जी दिल में आहे पर जंहिं वटि जन वटि बज़ाहिर न पहुचंदा उन्हनि खां पुछो जन वटि बज़ाहिर न पहुचंदा त ख्वाब में वञी उन्हनि ग़ुलाम वटि पहुचंदा ज़िक्र करे चओ अल्लाह 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 माल छो थो खाए मखणा परहेज़ कर कुछ मखणा अल्लाह अल्लाह अजो हसन के परचम बनायो इस्तकबाल पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जो अजो हसन के परचम बनाए चो दिल मां ज़बान मां इहो आवाज़ निकरे अल्लाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह नारे जवाब नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन रहबर हुसैन तू जो प्यारो मुझो प्यारो
मखणा बस गलान मैं खणी छु हाँ वीरो नारे तकबीर रानीपुर होयो रानीपुर होयो अल्हम्दुलिल्लाह जदे पिंडाल ते नजर पे भी सुभान अल्लाह जानो कालो हुसैनी नजर अच्छे झंडन सा झंडा भी तना हुसैनी झंडा भी तना हुसैनी के झंडे खणने की जरूरत ना हुसैनी पान झंडो लगो पायो झंडो न हो हणो न डज हाँ तू भजी वही धमे घणा असा साईं मोहम्मद आसिफ अली शाह के कामयाब यारी शरीफ जी दिल जी गहराइन सा मुबारक था दे अल्हम्दुलिल्लाह सब दरगाहों असा जो पंजो सब दरगाहों असा जो है वो कामिल अकमल मुर्शिद आए दुनिया वारा है तोड़ींदो ना है हर कैसा जोड़ींदो आहे है वो कामिल अकमल मुर्शिद आहे जेको दुश्मन के भी पंजो कंदो जेको दुश्मन के भी भाकुर में कंदो जेको दुश्मन के भी भाकुर पाईंदो आहे इन जो जने असा जो एड़ो कामिल अकमल मुर्शिद वो सबक भी त एड़ा मिलल हुंदा हर वो नारे जो जवाब दियो तब बातिल हिली वने बातिल हिली वने नारे तकबीर टे दफा चो अल्लाहु अकबर हो चवंदान असा वटा तौहीद मां चवंदो तहां तौहीद नाहे तहां दलीली नाहे सिर्फ दावा है सच्ची तौहीद होंदी आ त कामिल अकमल मुर्शिद वारन में होंदी आ तो जो अकीदो ही मजबूत ना है तो वट कामिल अकमल मुर्शिदी ना है ठल्लो खालिया बुनियाद मजबूत आहे त सुन्निन या रसूलुल्लाह चवण वारन जो बुनियाद मजबूत आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी सिर्फ मौला अली साईं जे नारे से खबर पवंदी आ त मोमिन केड़ो आ मुनाफिक केड़ो आ जे मैदान में मौला अली मुश्किल कुशा जो नारो लगंदो आ खबर पवंदी आ त मोमिन केड़ो आ मुनाफिक केड़ो आ मौला अली जे नारे सा नारे हैदरी सा या अली चवण सा मुनाफिकन जा कंध भजी पवंदान आशिकन जो दिलियूं ठरी पवंदियूं आहिनि पहुंचो दम दम हर दम अली हाने हुआ सदा चे हैदर आवाज के बुलंद कयो ताजी बैटरी चार्ज थे इश्क वारन जी ईमान वारन जी अली करन सा बैटरी चार्ज थी दिया जने ईमान वारा आशिका अली कंदान त
मुनाफिकन जा निकाह भजी पवदा आइन पहुंचो हैदर 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 आवाज गूंजे 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 हैदर 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 इहो ईदर इहो ईदर उर्दू में चइबो हैदर 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 जने हैदर इहो ईदर त पोइ चवणो पवंदो असांजे लाइ इहो ईदर आहे उहो कहिड़ो दर आहे उहो मौला अली मुश्किल कुशा वारो दर चओ हैदर 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 अना मदीनतुल इल्म व अलीयुल बाबुहा सरकार छा फरमायो मां इल्म जो शहर आया अली उन इल्म जे शहर जो दरवाजो आहे अली इल्म जे शहर जो दरवाजो आहे त ए मुनाफिक खबरदार थी जॾहिं तू सरकार ताईं पहुचंदे त इन दरवाजे खां मौला अली खां गुज़रनो पवंदई अगर टपो ॾींदे त दीवार उन शहर जे मथां तू टपो ॾींदे त मंडो टुंडो थी तू मरंदे पोइ चवणो पवंदो नबी ताईं सरकार ताईं पहुचाईंदो आहे त मौला अली पहुचाईंदो आहे पोइ हुसैनी दिल सां चओ मोहब्बत सां चओ वलवले सां चओ हैदर 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 उर्दू में छा चइबो हैदर 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 जॾहिं इहो ई दर आहे त पोइ सरकार फरमायो ए ईमान वारो जंहिंजो मां मौला आहियां अली बि उन जो मौला आहे पोइ सरकार छा फरमायो हैदर मन कुल तू मौला जंहिंजो मां मौला आहियां अली बि उन जो मौला आहे जंहिं ईमान वारे जो मां मौला आहियां अली भी उन जो मौला आहे मां सिद्दीक़ अकबर जो मौला आहियां अली भी सिद्दीक़ अकबर जो मौला आहे मां फारूक आजम जो मां उस्मान ज़िन्नूरैन जो मां तमाम सहाबा तमाम ईमान वारन जो जेके क़यामत ताईं ईमान वारा ईदा मां मोहम्मद करीम उन्हनि जो मौला आहियां त अली भी उन्हनि जो मौला आहे चओ हैदर 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 आवाज गूंजे फाज़न खे मां ख़त्म कंदम सभई अॼु हथन खे परचम बनायो मुनाफ़िक़न खे ख़बर पए अली जी सच्ची सीरत वारा मौला अली जी सच्ची सीरत वारा अॼु पंहिंजे मौला खे पंहिंजे मुर्शिद खे कीअं पुकारे रहिया आहे हैदर 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 मुर्शिद हुसैन मुर्शिद हुसैन रहबर हुसैन जो जिंदाबाद 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 जिंदाबाद